اجن اوتاکن میں طالب تواری، اجن اوتاکن میں طالب تواری، آدیسی اٹھی ویا مڑیوں مومبانی، جکا جیے کے جیاری سے لاہوتی لڑی ویا۔ ہر قسم جی حمدیں ثنا وڈائی علیہ واکھاڻ عبادت بندگی فرشتے سے پوجا بانا پہ غلامی رکوع نے سجدہ انہیں کے اللہ وحدہ لا شریک لہو جے لائق انے سزاوار آہن، جيڪو اللہ کل کائنات جو تنہا خالق، زمین یعنی آسمان جو اکیلو مالک ہے۔ رب تعالیٰ جی مختصر حمد کان بعد بے شمار لا تعداد درود سلام نازل تھیں۔ عموماً تمام انبیاء علیہم السلام متھے، خصوصاً پانچ آخر نبی جناب محمد مصطفیٰ احمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم متھے، اللہم صلی وبارک وسلم علیہ۔ حاضرین جمعہ، بزرگوں، نوجوان ساتھیوں، مائک کے ذریعے سونے والی مجھے اسلامی ماؤں نے بہنوں، اج پا دنیا کی ایکڑی وڈی حقیقت جو سامنو کرے رہیا آहियूं، وہ حقیقت جنहिंजो को पण इंसान दुनिया में इनकार नथो करे सघे। हिकिड़ी अहिड़ी सच्चाई जंहिं सच्चाईअ खे को पण इंसान कॾहिं पण झुटलाए न सघे। मौत उहा वॾी हक़ीक़त है जंहिं हक़ीक़त खे पाण मां अक्सर माण्हू भुलिया वेठा आहिनि। मौत वो वॾी सच्चाई है जंहिं सच्चाईअ खे पाण पंहिंजे मगज मां कढी छॾी है। अज़ीज़ो, मौत पामणी मथे अचे वारो है, मोड़ो ने वेलो। मौत इंसान मथे अचींदो, इंसान चाहे नेक वे चाहे बद वे, इंसान नमाजी वे चाहे बेनमाजी वे चाहे भले, इंसान दीनदार वे चाहे भले, इंसान बेदीन वे चाहे भले, मौत हर के इंसान मथे अचे वारो है। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान के मौत जो मज़ो चखणो है। मौत कहिड़ो है, खारो है, कड़वो है, मिठो है, ये डुक आमड़ी के भरणो है। पो वइन्नमा तुवफ़्फ़ौन उजूरकुम यौमल क़ियामा, क़यामत जो ॾींहुं आज की पण अमल कयां, आज की पण नेकियूं कयां, इन्हीं जो आंखें भरपूर बदलो मिलंदो। फमन ज़ुहज़िहा अनिन नारि व उदख़िलल जन्नह फ़क़द फ़ाज़। तो जेको इंसान दोज़ख जी बाहि खां बची वञे अने जन्नत में दाख़िल थी वञे, वो इंसान कामयाब है। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी ज़िंदगी त हिकिड़ो धोखो है जंहिं धोखे में ॾेई पिया आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ो, मौत तमणी ते अचे वारो है, पर इंसान मथे मौत इन हालत में अचे जे इंसान मुसलमान हुए, जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन पाके हुकुम ॾिने, या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए ईमान वारा, ए अल्लाह रब्बुल इज्जत खां ईअं डिॼो जीअं अल्लाह ताला खां डिॼे जो आंखे हुकुम है। अने जहिड़े पण आ मथे मौत अचे त ऐं मुसलमान हुअण खपो। मौत इंसान मथे अचे, इंसान मुसलमान वे, अने तंहिं कथा वधारे इंसान नेकीअ मथे क़ाइम वे। अहिड़ा इंसान जेको अल्लाह जे घर खे आबाद कंदा हुए, उहो इंसान मस्जिदूं जंहिंजो वाटो ॾियारींदियूं हुए, उहो इंसान
جن جی اذان سے تکبیر سے اللہ جا محراب ممبر گونجندا ویں ان انسان کے اللہ رب العالمین جے دنیا میں کوٹھے تو تیرا وہ پنڈ کے کٹم کے پنڈ کے خاندان کے پنڈ کی جماعت کے چھڈے روانہ تھے تا اے اللہ مجھو نمازوں بند تھی ویوں مجھو ذکر بند تھی ویو مجھو اذان و تکبیروں بند تھی ویوں اللہ رب العالمین فرمائے تو ان الذین قالوا ربنا اللہ ثم استقاموا جے انسان چو اسا جو رب اللہ ہے अने इन ॻाल्हि मथे हमेशा हमेशा करे कायम रही विया जैर पण अल्लाह जो सॾु थियो लबैक चई करे अल्लाह वटि पुॼी आया को थिए थो ई पिंड जे कुटुंब खे छॾे खानदान खे छॾे जमात खे छॾे रवाना थिए था इन्हनि खे गम वेहे थो इन्हनि खे ख़ौफ़ पण वेहे थो जे अॻियां पुॼाणे पूरो थींदो अल्लाह फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका आंखें छॾे वञे था ने मलाइका जा साथी बणी वञे था मलाइका अची करे चए था अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न कयो डप न कयो ऐं हिकिड़ा न आहियो वला तहज़नू पुठियां कुटुंब जी कबीले जी औलाद जी खानदान जी जमात जी को पण व्याधि न कयो वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून आला करे खुशखबरी है उन जन्नत जी जंहिं जन्नत जा वायदा सॼी ज़िंदगी आंसुआ हुआ जे नेकियूं कयो आखे जन्नत मिलंदी जन्नत ऐं इंसान तूं दुनिया मां कटिजी आवे तो अल्लाह रब्बुल आलमीन जो महिमान बणी वियो हुई अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां तौला करे महिमानी है नहनु औलियाउकुम ओ मलाइका ओ फरिश्ता उन इंसान के चए था तू तो जो औलाद के छॾे कुटुंब कबीले के छॾे आयो ये गमगीन नहीं है ना गम न कर नहनु औलियाउकुम असीं तो जा दोस्त आहियूं असीं तो बेरा आहियूं ओ इंसान जंहिं चयो रब्बुन अल्लाह सुम्मा इस्तक़ामू असांजो रब अल्लाह आहे अने उन मथे हमेशा हमेशा करे कायम रही विया पाण खे हिकिड़ी इहा ख़ुशी हुअणी खपे गम त पाण मिली के आहे जे पाण पंहिंजी जमात जो को खंभ अॼु विञाए छॾियो आहे अॼु पाण उहो इंसान पंहिंजी जमात में जा मोकिलाए छॾियो जंहिं जमात खे उन इंसान जे कारण हिकिड़ी रोशनी मिलंदी वई पाण पाण खे ख़ुशी एतिरे लाइ करे हुअणी खपे जे अॼु इंशा अल्लाह सुम इंशा अल्लाह अल्लाह जा मलाइका नाज़िल थी करे उनखे ख़ुशख़बरियूं ॾियनि पिया जे हल अल्लाह रब्बुल आलमीन जी महिमान नवाज़ी तौला करे तैयार है मुंहिंजा अज़ीज़ो मौत पाण मौत खे ईअं सम्झो था जे कुला अची वियो न मौत त अहिड़ी को वस्तु आहे न जेको अचानक आ वई हुई मौत त पाण रोज़ ॾिसूं पिया मौत मथे सब्र करणो अल्लाह रब्बुल आलमीन वटां दुआऊं घुरणियूं अने अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि करणो ई मौत जी मिड़ी खां वॾी नसीहत आहे पाण कुला भुलूं था दुनिया में कोई इंसान हमेशा रही करे न आयो हर इंसान जी मुद्दत है हर इंसान जो टाइम है अने उहो टाइम इंसान पूरो करे वञे थो पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुन नासि मन ताल उमरुहु हसुन अमलुहु इंसान मां बहितरीन इंसान उहो है जंहिंजी ॼमार वॾी वे अने अमल पण ख़ासा है वॾी ॼमार जॻह के मिल रही है सिनते ऐसी वरनि जा कई ॾोसर पाण ॾिसंदासीं पर उन खे नमाज़ ठहियो जुमे जो 8 ॾींहं में हिकिड़ो सजदो नसीब नथो थिए अहिड़ी ॼमार कहिड़े कम जी ये उमिरि पाण मथे भार है इन ॼमार जे हिक हिकिड़े सेकंड जो पाण अल्लाह ताला खे हिसाब ॾियणो आहे एॾी वॾी ॼमार हुए अने ज़िंदगीअ में को नेकी न वे त ॼमार पाला करे हिकिड़ी मुसीबत है पर उहो इंसान जंहिंखे वॾी ॼमार मिली वे जंहिंखे वॾी उमिरि मिली वे अने साथ साथ उन इंसान खे नेक अमल पण मिलियो वे नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो इंसान मिड़ी इंसान में जा ख़ासो है मिड़ी में जा बेहतर इंसान हुए जंहिंखे वॾी ॼमार मिली वे
नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाला करे वॾियूं नसीहतूं वई इबरतूं वई। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब दुनिया खे छॾे वञे था, नबी मथे त कीअं न, नबी वटि ॻाल्हि पूरी थी गई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 वरे जी उम्र है, दुनिया खे छॾे वञे था। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान कई, ऐं मुंहिंजे पीउ वटि न्यारे लाइ करे आवई आहे, मुंहिंजे पीउ जी हालत कोन आहे, मुंहिंजे पीउ खे घणी तकलीफ़ वई, सकरात जी हालत है, मौत जो टाइम बिल्कुल करीब है, मुंहिंजी ज़बान मां अखर निकिरे था, ऐ हाय अफ़सोस मुंहिंजे पीउ मथे केतिरी तकलीफ़ है, मुंहिंजे पीउ खे केतिरी तकलीफ़ है। तेरा नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ मुंहिंजी धीअ फातिमा, अॼु ॾींहं खां पुठियां तुंहिंजे पीउ मथे कोई तकलीफ़ थी न हूंदी। ये छेली तकलीफ़ है, मौत जी तकलीफ़ सहन करे तो जो पे दुनिया में हलियो वेंदो कि अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत तैयार करे छॾे। नेक इंसान खे मौत जी छेली तकलीफ़ वे थी, इन तकलीफ़ मां निकिरी विया अने पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जा महिमान बनी विया आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जरा मौत जो टाइम आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खे छॾे हलिया विया अने सहाबा किराम ना करे ई एतिरो ॾुखियो ॾींहुं हो, एतिरो ॾुखियो ॾींहुं जंहिं नबीअ लाइ करे पंहिंजे औलाद खे कुर्बान कयो, जंहिं नबीअ लाइ करे पंहिंजे मुल्क के वतन के ॿार बचे के रिश्तेदार के कम कारे के मिणी वस्तुअ के छॾे न आया नबीअ पुठियां हुआ, उहो नबी छॾे रवानो थी वियो आहे। साहबा किराम चवनि था, असीं उन ज़माने में अहिड़ा थी वियासीं जीअं धड़ार पोइ सुञो रुले पियो, असीं अहिड़ा थी विया हुआसीं, असांजो धड़ार वेंदो रहियो, हाणे वक़्तु सॼो सुञो थी वियो आहे। इन हालत में कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के छॾे वञे था, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उभा थिए था अने ऐलान कयूं था, मुंहिंजो नबी केॾांहुं न आई वियो, मुंहिंजे नबीअ मथे मौत न आयो। को पण इंसान ईअं न चए जे मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे मौत अची वियो आहे। कंहिं पण इंसान इहा ज़बान में जा ॻाल्हि कई जे मुंहिंजे नबीअ ते मौत आयो आहे, ऐं उन इंसान खे पिण मथे मारे विझंदुसि, मुंहिंजा नबी लिखार विया वरी पाछा वरी अचींदा। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अहिड़ो लॻो थे असांजो नबी कॾहिं असांखे छॾे वेंदो बि न। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिए पासे उभा थिए था, ऐं उमर तूं वेही रहो, उमर नथो वे, ऐं उमर तूं वेही रहो, उमर नथो वे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पिंड उभा थी करे खुतबो पढ़े था अने पोइ फरमाए था, सुनो, मन कान यअबुदु मुहम्मदन फइन्न मुहम्मदन क़द मात। मुंहिंजा जेको इंसान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कंदो हो, उहो सुणी लाइ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मौत अची वियो आहे। वमन कान यअबुदुल्लाह फइन्नल्लाह हय्युन ला यमूत। अने जेको इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कंदो, उहो अल्लाह ताला हमेशा खां जीअरो आहे अने हमेशा जीअरो रहंदो। अने पोइ सूरह आल इमरान जी 144 नंबर आयत तिलावत कयो, वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़ इन मात औ क़ुतिला इंक़लबतुम अला अक़ाबिकुम। ए इंसानो सुनो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हिकिड़ा रसूल आहिनि, इन खां पहिरीं पण कई रसूल दुनिया में जा गुज़री विया आहिनि। जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खे छॾे हलिया वञे या शहीद थी वञे त को ऐं दीन मां हथ कढी वरी पाछा वरी वेंदा ऐं दीन खे छॾे ॾींदा। इहे जरा आयत तिलावत कयो त उमर जहिड़ो इंसान जेको घोड़े वारण वेही रहे थो अने चए थो मूंखे त अहिड़ो लॻे थो जे आयत कर हेर उतर आई त इन आयत खे भुली वियोसि। अज़ीज़ भाइरो, अहिड़ो टाइम हो, फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान कए, मुंहिंजे पीउ जी वफ़ात मथे जेको मूं मथे ॾुख आया, अहिड़ा ॾुख जेकॾहिं ॾींहं मथे अचे त ॾींहुं जेको आहे राति थी वञे, अंधेरो थी वञे ॾींहं मथे, पण अहिड़ा ॾुख मूं मथे आया, पण सबर हो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जो पुत्र इब्राहिम, जंहिं इब्राहिम जी अल्लाह जे नबीअ खे एतिरी ख़ुशी हुई, फजर जी नमाज़ पढ़ायो, सलाम वारी ने साहबा किराम के साम्हूं वेही रहिया, पहलो अखर ईद चयो कि रात मूंखे अल्लाह ताला पुत्र ॾिने अने पुत्र जो नालो मुंहिंजे इब्राहिम मथे मूं इब्राहिम रखियो आहे। ख़ुशीअ में हुआ, पुत्र अञा नंढो हुजे, सावा नंढो बच्चो आहे, प्यारो मासूम बच्चो बीमार थिए थो अने अल्लाह रब्बुल आलमीन खे प्यारो थी वञे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि जा लुड़क जारी रोए पिया,
عبد الرحمن بن عوف رضی اللہ تعالیٰ عنہ چیں تا اے اللہ جا نبی ای پر رو تا ای تا اساں کے نصیحت کयो موت مٿے روا جے نا اساں کے ای سمجھايو ان ای پنڈ رو پیا فرمايو ان العين تدمع والقلب يحزن اکھ میں جا لڑک جاری ہے دل غمگین ہے دل دکھ سے بھری پئی ہے وما نقول الا ما يرضى ربنا پر زبان میں جا اوج اکھر نکرندا جو اللہ رب العالمین کے پسند ہوندا وَإِنَّا بِفِرَاقِكَ يَا إِبْرَاهِيمُ لَمَحْزُونُونَ اے ابراہیم تو جی جدائی میں اسی غمگین رہیوں پر زبان ما کوڑو اکھن ان للہ ما اخذ وله ما آتا وكل شيء عنده بأجل مسمى اللہ جکی دنے ای پر اللہ جو ہے اللہ جکی گنی رات ہے وہ پر اللہ جو ہو ان جکا پر وستو جو کو ملی ہے انسان کے نجی اتنی مدت مقرر ہے او ٹائم جر اچی ویندو یہ وستو انسان وٹا جھڑجی ہے مجھا عزیز بھائرو موت انسان متے اچیندو تیلا کرے انسان کے ہمیشہ تیار رہو کھپے ذہنی طور متے جے کنٹانے کو موت انسان متے اچی ونے پان بے جے موت متے روتا پانکھے رونا چیندو پانجو مائٹر پانجے کٹم وارو پانجے خاندان جو پانجو وڑیل پانجو بزرگ کو پن پانجو باپ آکے چھڈے ونے پانکھے دکھ تھی تو اموک موت جو کوئی انسان بھلی نہ تو سگے پر انسان پنڈ پنڈ کے نیارے ہکڑو ڈی منہ پنڈ متے پن موت اچن وارو آؤ پن دنیا چھڈے ونے وارو یا او جو کو ونے پیا اللہ جا بانا تن جو سمر کھڑی ونے پیا تن جو عمل کھڑی ونے پیا نے اللہ تعالی میں پاکے امید ہے کہ اللہ رب العالمین جا ملائکہ انہی کے چوندا یا ایتھا النفس المطمئنہ ارجعی الی ربک راضیۃ مرضیہ فادخلی فی عبادی وادخلی جنتی اے اطمینان والا روح اے پاک روح تو حل تو جے رب وٹ پاچھو وری حل تو اللہ نے معنی میں شامل تھی ویں حل تولا کرے جنت کا دروازہ کھلا پیا ان جنت میں تو داخل تھی ویں وہ انسان جو کو عمل کرے دنیا میں جا روانو تھی تو اللہ رب العالمین ان انسان لا کرے جنت تیار کرے سرے پر پٹھا پان کرو کیو اوپر جا سمر کھڑی گیا انہی مسجد کے آباد کرے گا انہی مانگے سے انہی تکبیر سے انہی ذکر اذکار سے اللہ جا گھر کھلندا پیا ہوا اج پانیوں بوکوں ہوئی کدے تو ہنی خطبے میں انہی بوکوں ہوئی ہوئی جہر پر اچیندا واسی کھلی مرکی ملڑو اللہ کے بانے سے محبت کرنی دین جی گال مٿے روئی پڑو اللہ اللہ کرے اکھ میں جا لڑک وائڑا اڑا بانا پاکے کتے ملندا اج نہ اوتا کن میں طالب تواریوں او توارو اوتا کے مجمع بند تھی وئی ہوئی آدیسی اٹھی ویا مڑیو مو مارے اج او جو پردیسی پاٹا پاٹا ویندا رہیا ہے او پاکے چھڈے ان جہان کے روانہ تھی ویا جے جہان میں جا کو پن پاچھو اچے وارو نہ جو کو جیے کے جیاری سے لاہوتی اج لڑے ویا جنی گالی کی سنی جے جے چہرے کے ڈسی کرے اللہ رب العالمین پاکے یاد اچے اللہ جو دین یاد اچے او لاہو کے پاٹا لڑے نے ونے پیا پر انہی جی جگہ پاکے سنبھالنی ہے وہ جگہ خالی نہ ہونی کھپے او جے ذکر کندا وا او ذکر پاکے کرنو ہے او جی اللہ نے گھر کے آباد کرنا وا او اللہ جا گھر پاکے آباد کرنا ہے پانجو پیٹ بھرندو پانجا مائٹ ایسی ہوا پا خدمت کئی پا کھارایو پا پیاریو پانجا جتنی تھی سجو پاؤنی لا کرے کیو ہے پر ہانے پا کو نہیں کرے سگو او تا ان جہان تے ویندا رہیا جتے پا وہی نہ سگو پا کو کرے سگو تا پا کرے سگو تا ملا کرے عمل او عمل جو کو مرنا کا پٹھا پر پانجے مائٹ کے فائدہ دی کو فائدہ دیندا منین کتا پہلی تا ای ہے پانجو مائٹر وے پانجو باو وے گمے میت وے دنیا کے چھڑے ونے پا انہی نہ کرے دعا کرو اللہ کے نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم فرمایا ان الرجل لا ترفع درجته فی الجنہ انسان دنیا میں جا ویندو رہے تو انے ان انسان جا درجہ جنت میں اونچا تھی پیا اللہ رب العالمین ڈیانی ان انسان کے وڈو درجو دے پیو وہ انسان چاہے تو انا لہذا اے مجھا رب ہی درجو مجھو پلاوت دے تو آؤ تا مری بھی ہو یا مجھے زندگی ختم تھی ہوئی ہے نہ موٹا نماز پڑھا جے نہ موٹا روزہ رکھا جائے نہ موٹا نیکی تھی آؤ تا مری بھی اس پیسے پر زمانہ گزری گیا ہے وہ درجہ کو نہ بدے پیا یعنی آؤ اونچو کو لا وینا پیو
اللہ رب العالمین کی طرف اعلان کی تو بے استغفار ولدک لک، تو جا بچہ، تو جو اولاد، تو جو خاندان، تو جو کٹم تولا کرے دعاؤں گوئے تو انہیں دعائیں کے کارنے اللہ رب العالمین تو نے درجے کے بدائے پیو وہ پانجا مائٹ جے کرے پا ان جے خیر کھایوں پانجو پیٹ بھرے تو نے بھرے تو یقیناً پاکے دکھ ہے، پاکے تکلیف ہے، پر جے کدے پا انہی کے اñا پر کو فائدو ڈینا چاہیوں تا تو اللہ رب العالمین اگے ہاتھ پھیلایوں، اے اللہ یہ اسا جو مائتر ہو جیسے اسا وٹ ہو اسا خدمت کئی، اسا کھارایو، اسا پیارو، اے اللہ اسی گواہی پڑ دیو تا جی تو جو نیک مانو ہو، اے اللہ ہانے تو جی حوالے ہے، اے مجھا رب تو ان کے جنت میں داخل کرے چھڈ، اے اللہ ان کے عذاب قبر کے عذاب کھا بچائے جا، اے اللہ ان کے تو نیک بانے میں داخل کرے چھڈ، انے پان دنیا میں گواہ آیوں پان جو کوئی انسان مری وجے ان کے بارے میں پان جڑی گال کندا اللہ رب العالمین ان انسان سے اہڑو سلوک کندو، انے پان جترا وٹھا آیو پان منی جی گواہی ہے کہ جو اللہ جو مہمان وجے تو یقین اللہ جو نیک مانو ہے رگو پان کہ مسجد صفو پر گواہی دیے کیوں، مسجد جا محراب گواہی دیں تا، مسجد جو بھتی پر اج کو ایسے گواہی دیں کیوں رگو پان اتارو یہ مسجد پر روئے پہ آؤ پر سنی تھی رہی ہے اللہ رب العالمین جو بانو جو کو ونیے تو پا مڑے گواہی دیوں تا کہ اللہ رب العالمین جو نیک بانو ہے تو اللہ جو ولی ہے، نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم بٹھا ہوا تو جنازو گزریو تر ماڑو کیوں اس اہڑو ماڑو ہو خراب ہو بچڑو جان چھٹی ماڑو کی مری جو خاصو کم تھے تو نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم فرمایا وجب ان اللہ کرے واجب تھی گئی، واجب تھی گئی لکھار رہی بیو جنازو مٹیو تر ماڑے وری ॻाल्हि कयो یہ بھلو न सुठो माण्हू हो केतिरो नेक ने खासो माण्हू हो अल्लाह जो बानो हो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमायो वजब इन लाइ करे वाजिब थी वई। साहबा कराम पूछे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो जनाज़ो ख़राब माण्हूअ जो बुछड़े माण्हूअ जो बदअमल जो बेदीन जो गुज़रियो, माण्हू चयो ख़राब हो जान छुटी मरी वियो, पहिरां अचा वाजिब थी वई, वरी खासो नेक भलो माण्हू गुज़रियो, माण्हू चयो खासो भलो माण्हू हो, पहिरां अचा वाजिब थी वई, कुरो वाजिब थी वई त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में ऐं अल्लाह जा गवाह आयो, अदालत जो फैसलो करे न गवाह के पुछी को फैसलो करे ऐं कुरो गवाही ॾियो, गवाह फिरी जा फैसलो फिरी रहंदो, ऐं दुनिया में अल्लाह जा गवाह आयो, अल्लाह रब्बुल आलमीन आंखें न्यारे तो ऐं कहिड़ी गवाही ॾियो था जंहिं जनाज़ जे बारे में आ गवाही ॾिना बुछड़ो न ख़राब माण्हू हो आजी गवाहीअ मथे अल्लाह रब्बुल आलमीन उन लाइ करे दोज़ख खे वाजिब करे छॾियो, वो दोज़ख ई बनी वियो आजी गवाही जे कारण ख़राब माण्हू हो अल्लाह खे गवाह बनाए करे हलायो, अने जंहिं माण्हू जे बारे में आ चया नेक हो खासो ने भलो ने बेहतर माण्हू हो अल्लाह रब्बुल आलमीन आजी गवाही खे ॾिसी करे उन इंसान लाइ करे अल्लाह ताला जन्नत खे वाजिब करे छॾियो, अने पा मड़े गवाही ॾियूं त अल्लाह अॼु तोजे दरबार में अचे वारो तुंहिंजो नेक माण्हू आहे ने इंशाअल्लाह इन इंसान लाइ करे पण जन्नत वाजिब थी वेंदी। पाण जेकॾहिं पंहिंजे माइट खे पंहिंजे वड़ियल खे फ़ाइदो ॾियणु चाहियूं था त उनजी तरफ़ खां सदको ने ख़ैरात कयो, को अहिड़ो कमु करे छॾियो जेको पुठियां माण्हू खे फ़ाइदो ॾिए अने पंहिंजे माइट खे सवाबु मिले। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु चए था अने पुछे था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी मां वफ़ात करे वई, मुंहिंजी मां इंतकाल करे वई है, हाणे मूंखे ऐं ॾसियो ऐं को अहिड़ी नेकी कई आहे जे पुठियां पण मुंहिंजी मां खे सवाबु मिले। पर फरमायो तूं तुंहिंजी मां लाइ करे जेकॾहिं सवाबु घुरे थो अजर तोखे खपे थो जो तुंहिंजी मां खे अजर मिले त तूं इंसान खे पाणी पिया मिणीकत बहितर सदको है, मिणीकत ख़ासी नेकी है। पर साद बिन मुआज़ रज़ी अल्लाहु ताला अन्हु हिकिड़ो खूह खणायो, हिकिड़ी वाए खणायो अने उन वाए जो पाणी फी सभी गिला ख़ुदा तान माण्हू खे चयो उन वाए मां जंहिंखे जेतिरो खपे एतिरो पाणी पीए, जंहिंखे खपे एतिरो भरे वञे, अल्लाह तान है अने मुंहिंजी मां जे नाले मथे उन मां जेतिरा इंसान पाणी पीअंदा जेतिरा इंसान पाणी भरींदा ई मड़े सवाब अल्लाह रब्बुल आलमीन साद बिन मुआज़ जी मां खे ॾींदो पियो। ये पाणी की करे सघूं था को पण अहिड़ो कमु
जेको पंहिंजे माइट खे पुठियां पण फ़ाइदो ॾे, सदका जारिया। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा मातल इंसानु इनक़ता अन्हु अमलु इल्ला मिन सलास। इंसान मरी वञे थो, अने इंसान जा मड़े अमल ख़तम थी वञे था, पर कंहिं पुठियां पण 3 अमल इंसान खे फ़ाइदो ॾियनि था। इंसान मरी वियो, नमाज ख़तम, रोज़ा ख़तम, सदका ख़तम, मड़े ख़तम थी विया, पर इंसान खे 3 अमल पुठियां पण फ़ाइदो ॾियनि था। 3 अमल क्या? सदक़तुन जारिया। इंसान को अहिड़ो सदको ने ख़ैरात करे वियो आहे जेको पुठियां पण जारी आहे, माण्हू खे पुठियां पण फ़ाइदो थी वियो। किथे को मकान बणाए वियो, मुसाफ़िर अची करे रहे था, किथे मस्जिद बणाए वियो, माण्हू अची नमाज़ पढ़े था, किथे पाणी में टांको बनाए वियो, माण्हू अची करे पाणी पीए था, को पण अहिड़ो कमु कराए वियो, रस्तो बनाए वियो जंहिंमें माण्हू हले फिरे था, उन में जा इन इंसान खे फ़ाइदो मिले थो, भले इंसान मरी वियो हुजे। औ इल्मिन युंतफ़अ बिही, या इंसान इल्म सिखायो हुए, दीन सिखायो हुए। जेतिरे इंसान खे दीन सिखायो हुए, जेतिरे खे नसीहतूं करे वियो आहे, ई नसीहतूं ई दीन पुठियां इन इंसान खे पण फ़ाइदो ॾींदो। अने औ वलदिन सालिहिन यदउ लहू, या नेक औलाद छॾे वञे, जेको नेक औलाद माइट लाइ करे दुआऊं घुरंदो हुए, इन औलाद जी दुआ जेको आहे इहा पण माइट खे फ़ाइदो ॾींदी। जा अज़ीज़ भाइरो, पांडपुरो है पंहिंजे हथ में दुआ है, पंहिंजे हथ में पंहिंजे माइट लाइ करे सदको ने ख़ैरात है। पाण जेकॾहिं पंहिंजे माइट लाइ करे ख़ासी ॻाल्हि कयूं, पाण जेकॾहिं दुआ घुरो, अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूरु हुनखे फ़ाइदो ॾींदो। अने सब्र हिन टाणे आहे, सब्र जॾहिं इंसान खे धक लॻे उन ई टाणे सब्र आहे। पुठियां माण्हू सब्र त पंहिंजे ई अची वञे थो, 4 ॾींहं थी विया, 6 ॾींहं थी विया, 8 ॾींहं थी विया, महीनो थी वियो, इंसान खे कॾहिं सब्र अची वञे थो। न, मुसीबत आ वई उन ई टाणे फौरन इंसान सब्र करे। इन्नमा युवफ़्फ़स साबिरूना अजरहुम बिग़ैरि हिसाब। अहिड़ा सब्र करे वारा इंसान अल्लाह रब्बुल आलमीन उन्ही खे बेहद बेहिसाब अजर में सवाब ॾींदो। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरा गुज़रिया हिकिड़ी कबर वटां, उन कबर मथे हिकिड़ी औरत वेही करे रोनी पई, पार खाए पे रोनी। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए माई तूं सब्र कर, सब्र कर। उन औरत सुञाणे न अल्लाह जे नबी, फरमाए हल हल तो जो कम कर, मूं मथे जेको मुसीबत आई है तो मथे न आई आ वई, जेको मूंखे चए तो सब्र कई आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾे हलिया विया। त ॿियो को साहबी अचे तो अल्लाह जे नबीअ खे चए करो चयो तो अहिड़ी ॻाल्हि कए चए हा चए जंहिंखे तो चयो अल्लाह जा नबी हुआ, मूंखे त ख़बर न हुई मुंहिंजो अहिड़ी ॻाल्हि चई छॾी। और तो दौड़ी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे मथे अची थी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ख़बर नहीं अल्लाह जे रसूल आयो, हाणे आउं सब्र कयां। फरमायो इन्नमा सब्रु इंद सदमतिल ऊला, सब्र त जॾहिं इंसान मथे धक अचे उन टाणे सब्र आहे। मुसीबत आ वई उन टाणे पहले सदमे में इंसान सब्र करे, ई सब्र है। पुठियां कहिड़ो सब्र, महीनो थी वियो, 2 महीना थी विया, पोइ सब्र न। इंसान मथे मुसीबत आ वई उन ई टाणे इंसान सब्र करे। अल्लाह ताला अहिड़े माण्हुनि जे बारे में फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह फरमाए असीं आखे आज़माईंदासीं, कॾहिं का बुख अचींदी, कॾहिं का खौफ अचींदो, कॾहिं का नुक़सान थींदो, कॾहिं तव्हांजे कुटुंब जो कबील जो को इंसान आखे छॾे हलियो वेंदो, हर क़िस्म जूं आमद मुसीबतूं अचींदियूं। पर बशारत ख़ुशख़बरी उन माण्हू लाइ करे जेको इन मुसीबत मथे इन तकलीफ़ मथे सब्र कयूं था। अने जॾहिं मुसीबत अचे थी त ज़बान मां हिकिड़ो अखर कढनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असीं मड़े अल्लाह जा आहियूं ने असां मिणी के वरी अल्लाह ताला वटि पाछो मिलणो आहे। ये पाण मिणी जी वाट आहे। हिकिड़ा अॼु वञे पिया, सवारे ॿिया वेंदा, परीहं 3 वेंदा, पाण मिणी जी वाट आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण मिणी मथे फर्ज़ बने थो कि पाण इन मौत में जा नसीहतूं हासिल कयूं। अने पंहिंजा ई वड़ियल, पंहिंजा ई बुज़ुर्ग, ई पंहिंजा माइट जेको अल्लाह जे घर खे आबाद कंदा हुआ, पंहिंजो फर्ज़ बने थो उन पुठियां पाण इन नीति खे जारी रखूं। उहो जेको ख़ैर जा कम कंदा हुआ उहो ख़ैर जा कम पाण कयूं। उहो बांगो ॾींदा हुआ, उहो तकबीरूं चवंदा हुआ, उहो पहली सफ़ में हूंदा हुआ, उहो अल्लाह
जो नालो सुणी रोअंदा हुआ, वो अल्लाह रब्बुल आलमीन की याद कंदा हुआ, अल्लाह जो जिक्र कंदा हुआ, अल्लाह जा नेक बाना हुआ। उन्हीं में जेकी पण ख़ासियूं सिफ़तूं ख़ासियूं ख़सलतूं जेकी पण हुयूं उहो पाण पिंड जे अंदरि पैदा कयूं। अने पंहिंजे माइट लाइ करे पंहिंजो पेट भरे थो, तव्हांखे ॾुख थिए थो, पर ॾुख एतिरे लाइ करे न कयो कि पंहिंजो माइट छॾे वियो आहे। जेतिरो पाण वटि सुखी वियो इंशा अल्लाह पाण खे उमेद है अल्लाह ताला वटि इन कथा वधारे सुखी हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े बाने लाइ करे जन्नत जा मेवा तयार करे रखी छॾे, अल्लाह जा मेहमान बनी वञे पिया। ने पाण अल्लाह में उमेद रखो था कि अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं की सिद्दीकीन बेरो, शुहदा बेरो, नबी बेरो, नेक इंसान बेरो अल्लाह रब्बुल आलमीन मकाम में मर्तबो अता कंदो। अने पाण उन्हीं माइटरे के जेकॾहिं फ़ाइदो ॾियणु चाहियूं था, पाण दुआऊं घुरो, पाण उन लाइ करे इस्तिग़फ़ार कयूं, पाण उन खे सुहिणे ढंग से मोकल आहियूं, अने पुठियां उन जे नाले मथे सदको ने ख़ैरात कयूं, पाण सब्र कयूं, बेसब्रा कॾहिं पण न थियूं। पंहिंजी ज़बान में को अहिड़ो अखर कॾहिं न निकिरे जेको अल्लाह रब्बुल आलमीन खे नाराज़ करे। मुंहिंजा रब वस्तु तोजी हुई तो पाची किनी राथे, असां वटि अमानत हुई, पर असीं एतिरे लाइ करे ख़ुशि आहियूं कि असांजो माइट, असांजो वड़ियल, असांजो बुज़ुर्ग जेको आहे तो जो नेक बानो थी करे तौर अचे पियो, अल्लाह नीकियूं खणी ले को तौर अचे पियो, अल्लाह तोखे यादि करे को तौर अचे पियो। असीं उमेद रखूं था कि अल्लाह तो ज़रूर इंसान के जन्नत में जाइ नसीब कने। पाई उमेद रखी करे उन करे दुआऊं घुरो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है रब्बे ताला हिन मस्जिद जो कोर असां तो वटि रवानो कयो आहे। अल्लाह हिन मस्जिद जो हिकिड़ो मेन मुक़्तदी असां तो वटि रवानो कयो आहे। अल्लाह अॼु हिन मस्जिद जी जमात में जा हिन सफ़र में जा उहो इंसान वञे पियो जंहिं इंसान पुठियां हिकिड़ी जॻह ख़ाली रही वई आहे। अल्लाह उहो इंसान जंहिंसां इहा मस्जिद मुरकंदी वई, अल्लाह उहो इंसान जंहिंजी वाट इहा मस्जिद पर निहारींदी वई, अल्लाह ॻोठ वारा टाइम खे भुली वञे, पर हीउ इंसान कॾहिं टाइम कीन भुलंदो हो। सेकंड जो फ़र्क़ु न अचे, मिंट जो फ़र्क़ु न अचे, अल्लाह जहिड़ा पर सदा जो टाइम थिए अल्लाहु अकबर जा नारा बुलंद कंदड़ हिन दुनिया में जा अॼु वञे पियो। अल्लाह सॼे ॻोठ खे सॾु कंदड़ हया अल सलाह, हया अल फलाह, अचो नमाज़ लाइ करे पिण जी आख़िरी उमिरि सूदी, आख़िरी ॾींहं सूदी, आख़िरी टाइम सूदी हया अल सलाह, हया अल फलाह जा जेको बोल बुलंद करे तो वटि आयो आहे। अल्लाह तो जो वाइदो आहे अहिड़े इंसान खे तूं माफ़ कईं थो। अल्लाह असीं तो वटां दुआ घुरूं था असांजे वड़ियल खे, असांजे बुज़ुर्ग खे, अल्लाह असांजे माइट खे तूं माफ़ फरमा। अल्लाह जेकी पण ग़लतियूं आहिनि, जेकी पण लग़्ज़िशूं आहिनि, अल्लाह तूं दरगुज़र फरमा। अल्लाह असांजे माइट खे तूं जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमा। अल्लाह हिन असांजे माइट खे अल्लाह जरा तो वटि हाज़िर थिए त तूं चई छॾ फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, अच मुंहिंजे नेक बाने में दाख़िल थी वञ, अच मुंहिंजी जन्नत में दाख़िल थी वञ। अल्लाह तुझे हिन नेक बाने के तो बुलाए, अल्लाह उन नेक बाने के कब्र जे अज़ाब खां, दोज़ख जे अज़ाब खां, हर क़िस्म जे फितने खे अल्लाह ताला को महफूज़ फरमा। अल्लाह असां जेकी पुठियां रही विया आहियूं, अल्लाह असांखे पण ओड़ा नेक बने जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह असांजे माइट जी जे हक़ में जेकी पण असीं दुआऊं घुरूं, अल्लाह उहो मड़े दुआऊं असांजे माइट जे हक़ में तूं क़बूल फरमा। अल्लाह असांजे माइट खे तूं जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमा। अल्लाह असां ॿिन्ही खे तूं सब्र कई तौफ़ीक़ अता फरमा। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله
إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعلى وأكبر والله يعلم ما تصنعون.